दुनिया जो सब खां अमीर माण्हू ऐं अमरीकी किंग मेकर एलोन मस्क सां 2025 में छा थियण वारो आहे। टेक टाइकॉन जी दौलत जे करे डोनाल्ड ट्रंप ॿियो भेरो व्हाइट हाउस जो रहवासी बणिजी वियो आहे। हाणे उन जे सिले में एलोन मस्क खे मिलंदो छा हू रिपब्लिकन पार्टीअ में आला उहिदो हासिल करे ईंदड़ वक़्त में अमेरिका जो सदर थी सघे थो, या उनखे का तकलीफ़ पहुचण वारी आहे, छो त उन जा मालिक उन खां कमु वठी चुका आहिनि ऐं हाणे उनखे रस्ते तां हटाइण जी का तयारी करे रहिया आहिनि। इहो सभु कीअं थींदो, सोचण जी ॻाल्हि आहे न। असल में मशहूरु अमरीकी कार्टून सीरीज़ सैमसन में एलोन मस्क खे अस्पताल में दाख़िल थियल ॾेखारियो वियो आहे। हीउ वीडियो सैमसन जे सालनि जी पुराणे कार्टूननि वांगुरु आहे, जंहिंमें हैरत अंगेज़ ईजादूं करण वारी हिकु मशहूरु शख़्सियत खे अस्पताल जे बिस्तरे ते ॾेखारियो वियो आहे, जंहिंजे जिस्म ते मुख़्तलिफ़ क़िस्म जा तार लॻल आहिनि, जिन मां साफ़ ज़ाहिर थिए थो त हू सख़्तु बीमार आहे ऐं डॉक्टर्स हुन जी चकास करे रहिया आहिनि। जिन मां साफ़ ज़ाहिर थिए थो त हू सख़्तु बीमार आहे ऐं डॉक्टर्स हुन जी चकास करे रहिया आहिनि। असल में हू बीमार माण्हू हिकु अहिड़ी हैरत अंगेज़ ईजाद ते कमु करे रहियो हुयो, जंहिंजा असर हुन जे सिहत ते पइजी रहिया हुया। हाणे जीअं त एलोन मस्क AI सां वधीक जदीद मनसूबनि ते कमु करे रहियो आहे, कार्टून सीरीज़ में इहो ॾेखारियो वियो आहे ऐं हू कम जे दबाव सबबु बीमार आहे ऐं अस्पताल में जदीद औज़ार हिन जे जिस्म में लॻल आहिनि, यानी हू सख़्तु बीमार आहे, हुन जी ज़िंदगी सख़्तु ख़तरे में आहे। सैमसन कार्टून सीरीज़ में उन मंज़र जी का ख़ासि मायना ज़रूरु आहे, छाकाणि त माज़ीअ में बि उन कार्टून सीरीज़ में हिकु ख़याली शहर स्पेनफील्ड खे हिकु वबा विकोड़े वई हुई, जंहिंजे करे माण्हू ग़ैर मामूली बीमारीअ में मुब्तला थी विया हुया ऐं निज़ाम ज़िंदगी मफ़लूज थी वियो हुयो। इहो मंज़र कोविड 2019 में हक़ीक़त में बदिलिजी वियो। साॻीअ तरह माहौलियाती तबाही बि ॾेखारी वई त सनअती किचिरे जी स्पिनफील्ड करे कुदरती माहौल तबाह थी वियो आहे ऐं शहर जे रहवासियुनि खे पंहिंजी जान बचाइण लाइ नई जॻह जी ॻोल्हा करणी पई। दुनिया खे ग्लोबल वार्मिंग जा वॾा मसइला दरपेश आहिनि। साॻिए कार्टून सीरीज़ जी हिकु ॿी क़िस्त में ॾेखारियो वियो आहे त तरक़ीअ जे नाले ते इंसान दुनिया खे पंहिंजे हथनि सां तबाह करे थो ऐं अहिड़ियूं हालतूं पैदा करे थो जिन खां बची नथो सघिजे। सैमसन जे कार्टून में ॾेखारियल आहे त सभु मंज़र हक़ीक़त बणिजी चुका आहिनि ऐं हाणे ॾिसणो इहो आहे त इहा अॻकथी केतिरे क़दुरु सही साबित थींदी, जेका अमरीकी किंग एलोन मस्क जे हवाले सां कई वई आहे। छाकाणि त अमेरिका जे नए चूंडियल सदर डोनाल्ड ट्रंप ऐं एलोन मस्क जे विच में कुझु मामलनि जे करे ॾार पइजी चुका आहिनि।